मुल्क अंदर कोरोना की ॿी लहर तेज़ी सां पखिड़जण लगी। गुज़रियल 24 कलाकनि दौरान कोरोना वेगे 37 मरीज़नि ज़िंदगी जी जंग हाराई छॾी। 2298 केस ज़ाहिर थिया आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सॼे मुल्क अंदर गुज़रियल 24 कलाकनि दौरान 38,544 टेस्टूं कयूं वयूं, जंहिंमां 2,208 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 3,63,380 ताईं पहुची वियो आहे। NCOC मूजिब कोरोना वायरस वेगे वधीक 37 ॼणा फोत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ मजमूई तौर फोतियनि जो अंग वधी 7,230 थी वियो आहे। NCOC मूजिब हिन वक़्तु मुल्क अंदर फाल केसनि जो अंग 30,362 रहिजी वियो आहे, जॾहिं त कोरोना खे मात ॾेई 3,25,788 मरीज़ सिहतयाब थी चुका आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त कोरोना टेस्ट हाकारी अचण जी शरह 5.2 रही आहे। एहतियात न करण सां कोरोना केसिस में चवण ते वाध थी आहे। असद उमर वधीक चयो आहे त इस्पतालुनि अंदर जून महीने जहिड़ियूं हालतूं पैदा थियण जो ख़दशो आहे। एंटी कोरोना वैक्सीन जो वॾो मिक़दार मुहैया करणु गर्मियुनि खां पहिरीं मुमकिन आहे।